नाज़िम तव्हांखे अहम ब्रेकिंग खां आगाह कंदा पिया हलूं ऐं हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं सुपर हाईवे ते DH वेझो, जिते गाॾियुनि जे ख़तरनाक एक्सीडेंट दौरान जेको आहे 6 खां वधीक गाॾियुनि खे बाहि वकुड़े वई आहे ऐं भर पासे में ख़तरनाक माहौल पैदा थी वियो आहे। हिते जेको गाॾियूं आहिनि उनखे बाहि पंहिंजे घेरे माणे छॾियो आहे। केतिरा ई माण्हू ज़िंदगियूं बचाइण जे लाइ गाॾियुनि मां लही भॼी पंहिंजी ज़िंदगी बचाए रहिया आहिनि ऐं केतिरा ई माण्हू पंहिंजूं गाॾियूं मोड़ाए वापसि जान बचाइण जे चकर में हीउ मंज़र तव्हांखे असां लाइव न्यूज़ तव्हां लाइव ॾेखारे रहिया आहियूं। तव्हां ॾिसी रहिया आहियो त बाहि एतिरी इंतिहाई तेज़ आहे जो माण्हू पंहिंजी ज़िंदगियूं बचाइण जे लाइ भॼी रहिया आहिनि ऐं एतिरो क़दुरु ख़ौफ़ वधी वियो आहे जो केतिरे इलाइक़े में गाॾियूं बीह वियूं आहिनि। माण्हू इंतिहाई परेशान आहिनि छो त CNG जे करे ख़तरनाक हीउ वाक़ियो पेश आयो आहे जंहिं सबबु इंतिहाई माण्हुनि में ख़ौफ़ वारी सूरत हाल आहे। नाज़िम तव्हां हीउ ॾिसी रहिया आहियो, इहे बि इतला मिली रहिया आहिनि त बाहि जे घेरे दौरान कुझु इंसानी ज़िंदगियूं बाहि जे नज़र आतश बि थियूं आहिनि, जेके ज़ख़्मी आहिनि, जिन खे बचाइण जी कोशिशि कई पई वञे पर बाहि एतिरी तेज़ आहे त को बि माण्हू हुननि जे वेझो न पियो वञे ऐं माण्हू ख़ौफ़ विचां जेको आहे सो भॼी जान बचाइण में मसरूफ़ अमल आहिनि।